नाज़रीन नवां क़याम ख़बर ॾियूं त KTN न्यूज़ पिशावर मस्जिद में दाख़िल थींदड़ दहशतगर्द जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। अवांखे अपडेट कयूं त फुटेजिस में पुलिस जी वर्दी पहिरियल आपघाती बमबार मस्जिद में दाख़िल थींदे नज़र अची रहियो आहे। आपघाती बमबार पुलिस एहलकार खां मस्जिद जी पुछा कंदे बि नज़र अची रहियो आहे। अवांखे अपडेट कयूं त KTN न्यूज़ पिशावर मस्जिद में दाख़िल थींदड़ दहशतगर्द जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। फुटेजिस में पुलिस जी वर्दी पहिरियल आपघाती बमबार मस्जिद में दाख़िल थींदे नज़र अची रहियो आहे। आपघाती बमबार पुलिस एहलकार खां मस्जिद जी पुछा कंदे बि नज़र अची रहियो आहे। CCTV फुटेजिस में आपघाती बमबार खे हेलमेट पहिरियल आहे। बमबार मोटरसाइकिल बिहारींदे बि नज़र अची रहियो आहे। अवांखे अपडेट कयूं त KTN न्यूज़ पिशावर मस्जिद में दाख़िल थींदड़ दहशतगर्द जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। फुटेजिस में पुलिस जी वर्दी पहिरियल आपघाती बमबार मस्जिद में दाख़िल थींदे नज़र अची रहियो आहे। अवांखे अपडेट कयूं त आपघाती बमबार पुलिस एहलकार खां मस्जिद जी पुछा कंदे बि नज़र अची रहियो आहे। CCTV फुटेजिस में आपघाती बमबार खे हेलमेट पहिरियल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, पेशावर पुलिस लाइन में खुदकश बम धमाके जा CCTV फुटेजिस साम्हूं अची रहिया आहिनि। पेशावर पुलिस तरफ़ां उहे CCTV फुटेजिस जेके आहिनि उहे पधिरा कया विया आहिनि, जंहिंमें आपघाती बमबार खे ॾिसी सघिजे थो। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त मोटरसाइकिल ते सवार आपघाती बमबार जेके पुलिस लाइन जो जेको ऑटो आहे, मुख्य गेट आहे, उन ते पहुची वञे थो ऐं उहा क्रॉस करे वञे थो। हुनखे पुलिस एहलकारनि जा कपिड़ा पातल आहिनि ऐं बाज़ाब्ता तौर ते हुनखे ड्रेस पातल आहे। साॻे वक़्तु हेलमेट पहिरियल जेको आपघाती बमबार आहे उहो पाण मोटरसाइकिल ड्राइव करे हिन टारगेट वारे हंध ते पहुची वञे थो। अहिड़ा CCTV फुटेजिस जेके आहिनि उहे साम्हूं अची विया आहिनि। पेशावर में जेको आपघाती बम धमाको थियो पुलिस लाइन जी मस्जिद में, उन जे नतीजे में 94 खां वधीक शहरी शहीद थिया हुआ ऐं 150 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी विया हुआ। उन वाक़े जी CCTV फुटेजिस जेके आहिनि उहे मंज़र आम ते अची विया आहिनि। पेशावर पुलिस जेको मोटरसाइकिल ते सवार शख़्स आहे उन बाबति दावा कई आहे त उहो आपघाती बमबार आहे। खेसि पुलिस जी वर्दी पहिरियल आहे ऐं उन जो फ़ाइदो वठंदे हू उन वक़्त ते उन मस्जिद में वटि दाख़िल थियण में कामयाबु हो, जंहिं वक़्तु उते ज़ोहर जी निमाज़ अदा कई पई वई ऐं हीउ जेको आपघाती बमबार आहे उहो निमाज़िन सां गॾु पहिरीं या ॿी सिफ़ में मौजूदु हो। उन दौरान जीअं ई पेश इमाम अल्लाहु अकबर करे तकबीर ॾिनी, उन दौरान हुन पाण खे बम धमाके सां उॾाए छॾियो, जंहिंजे नतीजे में ही इंसानी जानियुनि जो नुक़सानु थियो। अहिड़ी रीति पेशावर पुलिस आपघाती बम धमाके वाक़े जी फुटेजिस जारी करे छॾी आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर। अवांखे ॿुधायूं त KTN न्यूज़ पिशावर मस्जिद में दाख़िल थींदड़ दहशतगर्द जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता आहिनि।